आलमी पैगंबर हजरत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो सुभान खां उर्स शरीफ है। हालत यह है तो टाउन ऑफिसर हितां जे हाकिमन के आशीर्वाद से 10 लाख रुपया महीनू करप्शन करे भिट शाह के शहर के लतीफ़ के नगरी के मोहन के दड़े में एकड़े गदले शहर में तब्दील करे छो है। हिते जो ड्रेनेज सिस्टम हिते जूं नालियों धप जे करे भिट शाह जा शहरी मुख्तलिफ़ बीमारियों के वर चढ़ी विया आहिनि। भिट शाह के पीअण के पानी में सखियो है काफ़ी मानू जेके यरकान के बीमारी में गुर्दन के बीमारी में वठिजी विया आहिनि। उन करे असांजो फौरी मुतालबो है तो भिट शाह के शहर में सफ़ाई अख्तियार कई वने। भिट शाह के शहर के अमन जो गहवारो बनायो वने ऐं भिट शाह के शहर के पीसफुल बनायो वने। सफ़ाई सुठाई कई वने। जेकॾहिं न ये करप्शन की बाज़ार गरम रही तो असां मटियारी अवामी इतिहाद के तरफा हिते तंबूरा चौक ते धरणू हणंदासीं जैसी ताईं ही करप्ट ऑफिसर नथा हटन। भिट शाह के शहर के मानन के इंसाफ नथो मिले, सफाई नथी थे, सुठाई नथी थे, तेसी ताईं ही जेका जंग है वह जारी रहंदी। असांजी जंग कैसा जाती ना है, का जाती दुश्मनी असांजी ऑफिसर से ना है, पर जेको अवाम जा पैसा खाइंदो लतीफ़ के नगरी जा पैसा खाइंदो ये धरती उन तंग कंदासूं। ये धरती हंजन मोरन जी पर कुर्सी है चोरन जी थे बद बदा शह जोरन जी। अड़ा वेही सूर से मां बिकड़ो शायर रहा पर बागी आहियां। असां इहो ही मुतालबो है तो भिटाई जे शहर की सफाई कई वने ऐं प्राइवेट मानू रखी हिते असांजे सियासी कारकुनन के दोस्तन के दबा दिना था वनन। ही पंहिंजी हिकड़ी हुकूमत था कायम कन। ही छा था समझन तो सिंध जो मानू अगूर निड में आए। उन करे हिनन के अखियूं खोलण खपन, दुरुस्त करण खपन। असां पुरमुन मानू आहियूं। असां बिल्कुल चाहियूं था तो हिते कम थे। जेकॾहिं ही करप्शन की बाज़ार बंद न थी ऐं ही हिकाटी बंद न थी तो असां ॿुधायूं था तो हिते मटियारी भिट शाह के अंदर प्रोग्रेस हुयो अवामी जमहूरी जो इतिहाद है असांजो उन जे तरफा सख्त एहतजाज थींदो जैसी ताईं ही करप्ट चोर ऐं ठगन के ना हटायो वेंदो। असांजी जंग जारी रहंदी।